अमेरिका जे अॻूणे सदर डोनाल्ड ट्रंप जे ख़िलाफ़ जेका जूरी जो फ़ैसिलो आयो आहे, जेको 2016 जे चूंडुनि में हुन पंहिंजी जेका आहे पैसनि जी हेराफेरी कई हुई, जेका हिकिड़ी पोर्नो स्टार सां हुन जेको तालुकात हुया उन खे लिकाइण लाइ हुन $1,30,000 ॾिना हुया, जेका हुन उहा ॻाल्हि लिकाई हुई। उहो केस जेको आहे उनमें जूरी जेको आहे मुतफ़िक़ा तौर ते उनखे पंहिंजो मुजरिम करार ॾेई छॾियो आहे ऐं उनजो जेको उनखे सज़ा कहिड़ी ईंदी उहो त 11 जुलाई ते जज फ़ैसिलो कंदो। पर बहरहाल हिन वक़्तु इहो अहिड़े वक़्त में जॾहिं अमेरिका जे चूंडुनि में बाक़ी कुझु महीना वञी बचिया आहिनि, उन वक़्तु इनके फ़ैसिले जो अचणु इंतिहाई इम्पोर्टेंट सम्झो पियो वियो। उन ते गुफ़्तगू असां कईसूं। साईं सोहेल सांगी साहब ऐं साईं एजाज़ अहमद साहब असां सां गॾु हुया ऐं हाणे बि असां सां गॾु आहिनि। पर हिन वक़्तु असां जेको आहे हिकिड़े ॿिए मौज़ू खे प्रोग्राम में शामिलु कयूं था पिया। उहो मौज़ू आहे बानीअ PTI जे हवाले सां जेको हुन बयानु ॾिनो, जंहिंमें ट्वीट थी ऐं उहा एक्स जेका आहे सोशल मीडिया जे हिकिड़े वेबसाइट ते हुन 71 जे हालतुनि खे अॼोकिनि हालतुनि सां मिलाइण जी कोशिशि कई ऐं उनखां पोइ जेका वज़ाहतूं अचणु शुरू थी वियूं PTI जे पारां त न उहो पाण बानी नथो हलाए, उनजो ट्विटर जेको आहे उहो जेको हैंडल आहे ॿाहिरां कयो पियो वञे ऐं उन हवाले सां उहा सॼी तहक़ीक़ात थिए पई, उहा वीडियो जी बि जेका ॻाल्हि ॿोल हले पई, उन ते गुफ्तगू कयूं था। एजाज़ अहमद साहब, क्या इस हवाले से आप कहना चाहेंगे, ये जो बानी PTI की सोशल मीडिया पे ये जो चली उसके बाद PTI ने एक बैकफुट पे गए हैं और वजाहतें कर रहे हैं कि ये बानी की तरफ से उनके बानी की तरफ से नहीं की गई, ये बाहर से किसी ने उसको चलाया है? का जान छुड़ाना बहुत मुश्किल है, इसलिए कि ये कोई बहुत आसान मामला नहीं है। इमरान खान जब से जेल में है उनका ट्विटर हैंडल जो है वो इस्तेमाल हो रहा है, नंबर 1, और वो रोजाना कोई ना कोई ट्वीट उनकी तरफ से आता है। एक बात तो ये है। दूसरी बात यह है कि जब शेख मुजीब का ट्वीट आया तो उसकी 2 वजाहतें तो बैरिस्टर गौहर ने की और वो पार्टी के चेयरमैन बने नहीं, इस वक्त वो कहते हैं कि मैं चेयरमैन हूँ। उनकी वजाहतों ने मामले को और मशकूक कर दिया। फिर रऊफ हसन ने ये बता दिया कि जनाब वो उनका ट्विटर हैंडल जो है वो अमेरिका से चलता है। ठीक है जी। अब ये मामला ऐसे हैं जिसकी वजह से जान छुड़ाना एक तो मुश्किल हो रहा है। फिर FIA कूद पड़ी। FIA ने फौरी तौर पर डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट से कल इजाजत मांगी और कल एक टीम इन्वेस्टिगेशन के लिए इमरान खान के पास गई थी। इमरान खान उसमें शामिल नहीं हुए। लेकिन इन तमाम बातों के बावजूद एक चीज जो ज्यादा PTI के लिए परेशान कुन है वो ये है कि PTI इस मामले से जान चूंकि छुड़ा नहीं पा रही। अभी PTI का कोर कमेटी का इजलास आज शाम को तलब किया गया हंगामी तौर पर, जिसमें इस मामले पर गौर किया जाएगा कि कैसे जान छुड़ानी है। PTI जो मर्जी कर ले। अच्छा, फिर इमरान खान के अपने बयान जो हैं वो जरा मुश्किल में डाल देते हैं। अभी कल ही इमरान खान ने ये तो 26 मई को ट्वीट आया ना, और उसके बाद फॉर्मेशन कमांडर्स का प्रेस रिलीज आया, उससे पहले और बहुत कुछ हुआ, FIA एक्टिव हो गई, सब कुछ हो गया। उसके बाद इमरान खान का एक बयान ये सामने आया कि जी मैं अपने वो जो ट्विटर मेरी जो टीम है सोशल मीडिया टीम और जो ट्विटर हैंडल भी करते हैं उन सबको मैं बड़ा खराज तस्लीम पेश करता हूँ। यानी इमरान खान इन अ वे उन्होंने अभी तक अपने आप को डिस्टेंस नहीं किया है, डिस्टेंस पैदा नहीं किया है इस बयान से। इमरान खान ने चूंकि अपने आप को इस बयान से दूर नहीं किया, इसलिए ये PTI के लिए पार्टी के लेवल पर वो जो मर्जी करते थे, लेकिन PTI के लिए ये जान छुड़ाना इस मामले से ज्यादा मुश्किल हो गया है। क्योंकि शेख मुजीब के बारे में खुद इमरान खान का माजी है, उन्होंने बहुत कुछ कह रखा है उस बारे में। फिर 1971 के हवाले से शेख साहब मुझसे ज्यादा सीनियर भी हैं, मुझसे ज्यादा समझदार भी हैं, पढ़ते लिखते भी हैं। उनको भी पता है कि पाकिस्तान में माजी में भी सियासतदानों ने बहुत सारी इस तरह की बातें की। जनरल मुशर्रफ ने जाकर वहां माफी मांगी, लेकिन जो गुफ्तगू इमरान खान ने की वो किसी और ने नहीं की। और उस गुफ्तगू के बाद इमरान खान वो ट्वीट करने वाली टीम के साथ खड़े हो गए। जो यही सबसे बड़ा मसला है कि इमरान खान का अपना जो एटीट्यूड है वो उनकी पार्टी को भी लेट डाउन कर देता है। और अभी पार्टी से जोड़कर बैठे शाम को पार्टी जो मर्जी कह दे या लोग जो मर्जी समझते रहे, लेकिन सर्टेन क्वार्टर्स ऐसे होते हैं जो आपके इन चीजों को बड़े गौर से देख रहे हैं। अब आप मुझे ये बताइए कि इस वक्त पाकिस्तान में जो अदालती माहौल है उसमें अगर शेख मुजीब के हवाले से ये केस किसी भी अदालत में आ जाता है तो किस जज की ये हिम्मत होगी कि वो शेख मुजीब के हवाले से इमरान खान के रिमार्क्स को जायज रिमार्क्स करार दे दें। ये बड़ा अहम इंपॉर्टेंट नुक्ता है और यही नुक्ता PTI के लिए इस वक्त परेशानी का बायस बना हुआ है, क्योंकि उनको ये पता है कि FIA तहकीकात कर रही है और फिर FIA की रिपोर्ट आएगी और उसके बाद कोई किसी न किसी अदालत में ये मामला भी जाएगा और ये मामला सेडिशन की तरफ जा सकता है। सांगी साहब, तव्हां कीअं था ॾिसो इन सॼी सूरत हाल खे?
हेलो हेलो जी सांग साहब, अरे ही जेको पीटीआई जे बानी जे ट्वीट वारो मामलो आहे। हाँ त ट्वीट जेको हिन जो आहे इहो हैंडल त यूज़ थींदो रहियो आहे, हिन खां अॻु में बि थींदो रहियो आहे। ऐं इहा ॾाढी अजीब ॻाल्हि आहे त भई जेल में हूंदे एॾियूं सीरियस चार्जिस आहिनि, इहो सभु कुझु आहे, उन जे बावजूद बि मतिलबु त इहो सॼो उन सां माण्हू सॼो पंहिंजी सियासत हुतां हलाए पियो। इहो त हिकिड़ो अजीब ॻाल्हि आहे। बाक़ी हुन में जेको हुन खे मिलायो थो वञे त भई ईस्ट पाकिस्तान सां ऐं वेस्ट पाकिस्तान सां, इहो त बिल्कुलु हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे न। छाकाणि जो उते त जेका बंगाल जी जेका जिदोजहद हुई उहा त यकी जिदोजहद हुई जेका उन्हनि 50 वारे ॾांहुं शुरू खां वठी जेका शुरू कई हुई ऐं मुसलसिल उन में पंहिंजा मुतालबा रखंदा पिया आया। पोइ इलेक्शन खटियो, पोइ उहो सॼो मामिलो थियो, पोइ इहो जुगतू फिल्म ठहियो, उहो सॼो त उहो त हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ो अलॻि बयानु आहे न, अलॻि किसो आहे न। हिन जो जेको पीटीआई चेयरमैन जो जेको मामिलो आहे उहो त सिर्फ़ु हिकिड़े कंहिं हिकु ॿिनि असांजी जेके हुन अस्करी क़यादत जे मामले उन ते आहे न। त इन करे हिनखे त कंहिं तरीक़े सां भेटे नथो सघिजे। पर हिकिड़ी ॻाल्हि त असांखे सम्झ में अचे थी न त हे जेको आहे उन वक़्तु बि जेको जेका बंगाल जे अंदरि जेको ओभर पाकिस्तान जे अंदरि जेको सॼो मामिलो थियो, उनमें वॾो अहम मामिलो इहो हुयो त मुसलसल जेको आहे फ़ौजी हुकुमरानी हुई जनरल अयूब जी, उनखां पोइ जनरल याहिया जी हुकुमरानी थी, त उहो बि सिविलियन ऐं अवामी कुवत वर्सिस जेको आहे पंहिंजो असांजो जेको आहे उन वक़्तु जेका अस्करी क़यादत हुई उन्हनि जो थी वियो। हिन वक़्तु बि बानी पीटीआई इहो तासुर ॾियनि पिया त हुनजे ख़िलाफ़ ऐं बाक़ाइदा हू जेका आहे न सिर्फ़ु मौजूदा क़यादत खे बि जेका असांजी अस्करी क़यादत आहे उन जा बि बारे में बि हुनजे जेके बयान अची चुका आहिनि। उनखां पहिरियों जेको आहे जेका गुज़िरियल क़यादत हुई बाजवा साहब जे बारे में, त हू त मुसलसल इन पाण खे ईअं पिया फ्रेम कनि त हू जेका अवाम जा नुमाइंदा आहिनि ऐं हुनजी रस्ता रोक जेका आहे उहा असांजी अस्करी क़यादत पई करे। सां मिलाईंदा वतन उहो त केरु कई स्कीम मिलाए सघे थो। असुल ॻाल्हि आहे त उन्हनि जो जेका डिमांड्स हुया उहे हिकिड़ी ठोस डिमांड्स हुया। उन्हनि स्पेसिफिकली जेके शयूं पंहिंजे ईस्ट पाकिस्तान जे लाइ बंगाल पंहिंजे लाइ जेके घुरियूं पए उहे बिल्कुलु डिफरेंट हुयूं। त ही इन जो त स्पेसिफिकली हू त ठीकु आहे, बज़ाहिर इहो लॻे थो, पर हिन पोयां ॿी का डिमांड कोन्हे, ॿी का पॉपुलर डिमांड कोन्हे, उन में के पॉलिटिकल इकोनॉमिक सोशल प्रोग्राम कोन्हे। उते त अवामी लीग वटि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो मुकमिल प्रोग्राम हुयो न। उन प्रोग्राम जे बुनियाद ते हू पिया कनि। हीअ त सिर्फ़ु स्लोगन थिया, हिकिड़े नैरेटिव थिया न। त हिते प्रोग्राम जी पॉलिटिक्स ऐं नैरेटिव जी पॉलिटिक्स में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। इन करे आउं नथो सम्झां त कंहिं तरीक़े सां हिन ॿिन्ही खे भेटे सघिजे थो।